अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फरा अख्तियार। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बर में वाक़े भली कार। नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में वाक़े अहम ख़बर ॾींदासीं त चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने जी शागिर्दानी डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई शख़्स जो हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॼाम शहर जी फॉरेंसिक लैब डॉक्टर नौशीन जी DNA रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन सां लॼा लुट कई वई ॿिन्ही जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई मर्द जा आहिनि। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त हॉस्टल जे समूरे अमले ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वठी उमाणिया वञनि। नाज़रीन, खे अहम ख़बर ॾींदासीं त चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने जी शागिर्दानी डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन जी जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई शख़्स जो हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॼाम शहर जी फॉरेंसिक लैब डॉक्टर नौशीन जी DNA रिपोर्ट जारी करे छॾी आहे। अवांखे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं, रिपोर्ट में चयो वियो आहे त डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन सां लॼा लुट कई वई आहे। ॿिन्ही जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जेके जुज़ा आहिनि उहे हिक ई मर्द जा आहिनि। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त हॉस्टल जे समूरे अमले ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वठी उमाणिया वञनि। नाज़रीन, अहम ख़बर वाक़े ॾियूं पिया। चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने जी शागिर्दानी डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई शख़्स जो हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॼाम शहर जी फॉरेंसिक लैब डॉक्टर नौशीन जी DNA रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन सां लॼा लुट कई वई ॿिन्ही जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई मर्द जा आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त हॉस्टल जे समूरे अमले ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वठी उमाणिया वञनि। अवांखे नाज़रीन अहम ख़बर खां अपडेट कंदा हलूं पिया। चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने जी शागिर्दानी डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई शख़्स जो हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॼाम शहर जी फॉरेंसिक लैब डॉक्टर नौशीन जी DNA रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन सां लॼा लुट कई वई ॿिन्ही जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई मर्द जा आहिनि। रिपोर्ट में चयो वियो त हॉस्टल जे समूरे अमले ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जा DNA लाइ जुज़ा वठी उमाणिया वञनि। अवांखे नाज़रीन आगाह कंदा हलूं पिया। चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने जी शागिर्दानी डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई शख़्स जो हुअण जो इंकशाफ थियो आहे। इन्ही हवाले सां तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मुर्तज़ा नूहानी सां। जी मुर्तज़ा, इन अहम ख़बर जे हवाले सां इंकशाफ जे हवाले सां अपडेट कजो नाज़रीन खे। जी बिल्कुल फराही चांदका मेडिकल यूनिवर्सिटी में खुदकशी ॼाणायल ॿिनि शागिर्दानी निमृता ऐं नौशीन सां जेको आहे सो ज़्यादती थियण जी तस्दीक थी आहे। जेको आहे सो छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि। लम्स बी फॉरेंसिक एंड मॉलिक्यूलर फॉर DNA इंतज़ामिया जेको आहे सो नौशीन जी जेको आहे सो DNA जेका रिपोर्ट आहे उहा जारी करे छॾी आहे। जारी कयल रिपोर्ट में सिफारिश कई वई आहे SSP लाड़कानो खे त जेको आहे सो वधीक जेको आहे सो जुज़ा मोकिलिया वञनि। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 15 ॾींहं अॻु जेको आहे सो जारी कई वई ऐं 15 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं जेका लाड़कानो पुलिस आहे उन इन लाइ सैंपल न मोकिलियो आहे। लेब इंचार्ज SSP लाड़कानो खे जारी कयल रिपोर्ट में सिफारिश कई आहे त हॉस्टल जे समूरे स्टाफ तोड़े में जेको आहे हॉस्टल में ईंदड़ वेंदड़ समूरे मेल स्टाफ जा DNA सैंपल जेके आहिनि उहे मोकिलिया वञनि। जॾहिं त जेके अहम ज़रिया आहिनि असांजा उन्हनि जो चवणो आहे त रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त ॿिन्ही शागिर्दानी सां ॾाढा ई तस्दीक पिणु थी आहे। जॾहिं त उन्हनि जे जिस्म कपड़नि मां जेके जुज़ा मिलिया आहिनि उहे हिक ई मर्द जे हुजण जो इंकशाफ थियो आहे। नौशीन जी रिपोर्ट फाइनल करे रिपोर्ट जी लेटर जेको आहे SSP तरफ़ रवानो कयो। जॾहिं निमृता केस में पिणु शकी ॿिनि शागिर्दनि जा सैंपल्स मैच न थियण खां पोइ अहिड़ो लेटर मोकिलियो वियो आहे। पर पुलिस पारां वधीक जेको आहे सो सैंपल्स न मोकिलिया विया आहिनि ऐं जेका रिपोर्ट जारी कई वई आहे हुन में ॼाणायो वियो आहे त ॿिन्हिनि जी जेकी शादी आहिनि उन्हनि सां ॾाढा ई कंदड़ हिक ई मर्द आहे ऐं उहे सैंपल्स 50 खां 60% जेको आहे सो पाण में मैच थियनि था। ऐं जेका लेबोरेटरी इंतज़ामिया आहे उन्हनि सिफारिश कई आहे त वधीक जेको आहे सो सैंपल्स मोकिलिया वञनि। जी ठीक है मुर्तज़ा नूहानी, वॾी महिरबानी अवां जी। हवाले सां अवां अपडेट कयो। नाज़रीन, अवांखे आगाह कंदा हलूं पिया। चांदका मेडिकल कॉलेज लाड़काने जी शागिर्दानी डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन जे जिस्म ऐं कपड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई शख़्स जे हुअण जो इंकशाफ थियो आहे। ॼाम शहर जी फॉरेंसिक लैब डॉक्टर नौशीन जी DNA